अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। सिंधी अदबी संगत सिंध जो पधरनामो ऐं जोड़जक डिजिटल एडिशन 2017 ईस्वी, सिंध सलामत किताब घर। हीउ पधरनामो टोटल 32 सिफ़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें सिफ़े नंबर 28 खां 32 ताईं मुख़्तलिफ़ क़िस्म जा फारम ॾिनल आहिनि। पब्लिशर जो नोट या एडिटर नोट। अवां दोस्तनि अॻियां सिंधी अदबी संगत सिंध जो पधरनामो ऐं जोड़जक पेश करे रहिया आहियूं। इहा घुर खोड़ दोस्तनि कई हुई। सिंधी अदबी संगत जे उहिदेदारनि खे अर्ज़ु आहे त हिन पधरनामे में जेके बि आइनी तब्दीलियूं थियनि त असांखे उन बाबति आगाही ॾियनि, जीअं वक़्तसर किताब घर ऐं ऑनलाइन एडिशन में बि तरमीमूं करे सघूं। थोराइता आहियूं प्यारे दोस्त संभारा पब्लिकेशन जे सरवाण ऐं सिंध सलामत जे सजण साजिद सिंधीअ जा, जंहिं संभारा पब्लिकेशन पारां सॉफ्ट कापी मोकिली। मोहम्मद सुलेमान वसाण, मैनेजिंग एडिटर एज़ाज़ी, सिंध सलामत.com। संगत पारां सिंधी अदबी संगत सिंध ॿोली, अदब, सकाफ़त ऐं धरतीअ लाइ कमु कंदड़ हिकु अहिड़ी सगारी तंज़ीम आहे जंहिंजे हर हिकु उहिदेदार ऐं कारकुन हमेशह संगत जे जोड़ियल आइन जी पासदारी कंदे जमहूरी रिवायतुनि खे बरक़रार रखियो आहे। कंहिं बि तंज़ीम खे हलाइण लाइ उन जो आइन ऐं मंशूर इंतिहाई अहम हूंदो आहे। संगत जो बि हिकु आइन आहे जंहिंजे बुनियाद ते समूरो कार वहिंवार हली रहियो आहे। 1 मई 2007 ईस्वीअ ते उन वक़्त जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल, जंहिंसां मां बि जॉइंट सेक्रेटरीअ जी हैसियत में गॾिजी कमु कयो, संगत जे कारकुननि जी घुर ते आइन छपराए दोस्तनि अॻियां पेश कयो हुयो, जंहिंमें औरत जॉइंट सेक्रेटरीअ जे उहिदे खे बि शामिलु कयो वियो हुयो। ॿीहर संगत जे अक्सर सेक्रेटरी ऐं मेंबरनि आइन जे कापीअ जी घुर पे कई। उन्हनि जे घुर खे साम्हूं रखंदे संगत आइन जी कापी 1 मई 2012 ईस्वीअ ते जीअं जो छपाई वई ऐं वरी 18 मई 2014 ईस्वीअ ते मोरो जे सिंध काउंसिल वारे इजलास में कुझु आइनी तब्दीलियुनि खां पोइ ॿीहर आइन छपराए साथियुनि अॻियां पेश कजे थो। उमीद त संगत जा साथी पंहिंजूं सरगर्मियूं ऐं फ़ैसिला संगत जे क़ाइदनि ऐं जोड़जक खे साम्हूं रखी कंदा त जीअं अजाया मुंझारा ऐं मसइला पैदा न थियनि। सिंध सलामत संगत सलामत। डॉक्टर मुश्ताक फुल, सेक्रेटरी जनरल सिंधी अदबी संगत सिंध, अगस्त 2014 ईस्वी। सिंधी अदबी संगत सिंध जो पधरनामो। असां सिंधी ज़ुबान जा अदीब, शाइर, दानिश्वर, मुसविर, फ़नकार ऐं सिंधी अदबी संगत सिंध जा मेंबर सिंधी ज़ुबान, अदब, सकाफ़त ऐं तहज़ीब जा रखवाला आहियूं। असांजो इहो ईमान आहे त पाकिस्तान घण क़ौमी ऐं घण सकाफ़ती वहदतुनि जो मुल्क आहे ऐं उन्हनि वहदतुनि जूं ज़ुबानूं हिन मुल्क जूं क़ौमी ज़ुबानूं आहिनि। असां अदब जी अफ़ादियत, उन जी समाजी कारज ऐं अज़ीम इंसानी क़दरनि खे हासिलु करण लाइ उन जी अहमियत खां पूरी रीति बाख़बर आहियूं। उन करे असां अदब खे वांदिकाईअ जी विंदर ऐं ज़हनी अयाशी न, पर पंहिंजी क़ौम, आलिमी अमुन ऐं इंसान ज़ात जे मजमूई तरक़ीअ लाइ अहम ज़रियो सम्झूं था। असांखे सिंधी ज़ुबान ऐं अदब जे अज़ीम ऐं इनफ़रादी क्लासिकी वरसे ते फ़ख़्रु आहे। उन करे असांजी राय में उहो ज़रूरी आहे त जदीद दौर जो अदीब पंहिंजे उन ई विरसे जो ऊनू मुतालियो करे उन जी शानदार रिवायतुनि खे पंहिंजो करे उजारे अॻिते वठी हले। उन सां गॾोगॾु असां अदब में नवनि तजुर्बनि ऐं रुझाननि जी अहमियत खां पिणु वाक़िफ़ आहियूं ऐं उन्हनि जा हामी आहियूं। असांजी उहा तमन्ना आहे त सिंधी अदब कंहिं बि रीति बैन अल-अक़वामी मयार खां हेठि न हुजे। असांजो बि सॼी दुनिया जे अदीबनि जियां उहो ईमान आहे त समूरा मुल्की, ग़ैर मुल्की ऐं बैन अल-अक़वामी मसइला हक़, इंसाफ़, सदाकत, सप, रवादारी, अमुन ऐं इतिहाद जे उसूलनि मूजिबि निबेरिया वञनि, जंहिंजी उपटार गॾियल क़ौमुनि जे पधरनामे में कयल आहे। इंसान जे तख़लीक़ी क़ुवतुनि खे हीच सम्झणु, कंहिं बि क़ौम या नस्ल खे ॿीअ क़ौम या नस्ल खां मथां उभाइणु या मुल्क, मज़हब, रंग, ॿोलीअ ऐं अक़ीदत जे मतभेद सबबि इंसाननि जे विच में वीछो विझणु असांजे नज़र में न फ़क़ति ग़लति पर इंसान ज़ात लाइ हानिकार पिणु आहे। असां हर क़िस्म जी फुरलुट, ज़मीर ऐं ज़ुबान जी पाबंदीअ जा मुख़ालिफ़ आहियूं। असां पंहिंजे शऊर, फ़िक्र ऐं फ़न खे सदाईं
आज़ाद ऐं कटरपणे खां परे रखंदासीं ऐं कंहिं बि क़िस्म जी लालच, दबाव, ख़ौफ़, तअसुब, रख रखाव ऐं मसलत आमेज़ीअ खां सवाइ पंहिंजे ज़मीर जो इज़हार कंदा रहंदासीं ऐं असांजो कलम उन्हनि सभिनी मक़सदनि लाइ वक़ुफ़ु रहंदो जंहिंजो इज़हार हिन पधरनामे में कयल आहे। 24 जनवरी 1970 ईस्वीअ वारे सिंध संगत काउंसिल जी सखर वारे बेड़ में मंज़ूर कयल हिन पधरनामे खे ॿीहर तरमीमुनि ऐं सुधारनि सां 8 नवंबर 1996 ईस्वीअ ते सिंध संगत काउंसिल जे हैदराबाद वारे इजलास में मंज़ूर कयो हुयो। सिंधी अदबी संगत सिंध रजिस्टर्ड जी जोड़ जक 13 डिसंबर 1998 ईस्वीअ ताईं दुरुस्त थियल। नंबर 1 नालो तंज़ीम जो नालो सिंधी अदबी संगत सिंध रहंदो। हेठियनि क़ाइदनि कानूननि में सिंध संगत सॾी वेंदी। 2 लाॻापो सिंध संगत ख़ालिस अदबी तंज़ीम थी रहंदी जंहिंजो कंहिं बि सियासी पार्टी तंज़ीम सां वास्तो न रहंदो। नंबर 3 मरकज़ी ऑफिस सिंध संगत जे मरकज़ी ऑफिस हैदराबाद में रहंदी। जेसी ताईं ऑफिस जो क़याम अमल में अचे उन अरसे ताईं सेक्रेटरी जनरल वारे शहर में रहंदी। 4 मता ऐं मक़सद नंबर 1 सिंधी ॿोलीअ अदब ऐं सकाफ़त जी बका बहबूदी ऐं तरक़ीअ लाइ कोशिश वठणु। 2 सिंधी अदीबनि, शाइरनि, मुसवरनि, फ़नकारनि ऐं सिंधी ॿोलीअ सां लॻाव रखंदड़नि खे वक़्त ब वक़्तु गॾु करणु। 3 पुराणी सिंधी अदब खे ॿीहर छपाइणु ऐं जदीद अदब खे अहमियत ॾेई शाया कराइणु। 4 सिंध ऐं मुल्क अंदरि मुख़्तलिफ़ क़ौमी वहदतुनि ऐं दुनिया में मौजूदु अदबी तंज़ीमुनि सां नाता क़ाइमु करणु। 5 सिंध जे बुज़ुर्ग हस्तियुनि, शाइरनि ऐं अदीबनि जे फ़न ऐं फ़िक्र जे बारे में सेमिनार, वर्कशॉप, कॉन्फ्रेंसूं कोठाइणु ऐं वरसियूं मल्हाइणु। 6 सिंध जे जुदा जुदा शहरनि ऐं ॻोठनि में सिंध संगत जे शाख़ुनि क़ाइमु करण लाइ कोशिशि करणु। 7 सिंध जे जुदा जुदा शहरनि ऐं ॻोठनि में लाइब्रेरियूं क़ाइमु करणु। 8 अदीबनि, शाइरनि, मुसवरनि ऐं फ़नकारनि जी माली मदद लाइ हिकु ट्रस्ट क़ाइमु करणु जंहिंजो नालो सिंध संगत भलाई ट्रस्ट हूंदो। 9 सिंध संगत पारां टिमाही अदबी मक़सदनि जारी करणु जंहिंजो नालो संगत हूंदो। 10 तख़लीक़ी, तहक़ीक़ी, तर्जुमे ऐं तनक़ीदी अदब जा किताब छपाइणु। 11 मयारी सिंधी अदब खे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो कराइणु ऐं ॿियनि ॿोलियुनि जे मयारी तख़लीक़ुनि खे सिंधीअ में तर्जुमो कराइणु। 5 मेंबर अलिफ़ सिंध जे जुदा जुदा शहरनि ऐं सिंध खां ॿाहिरि जिते बि अदबी संगतूं बर्पा थियल आहिनि ऐं जेके आईंदा वजूद में ईंदियूं ऐं जन जा मता ऐं मक़सद सिंध संगत जे मतनि ऐं मक़सदनि जहिड़ा हूंदा ऐं मंझंदि बुनियादी इख़्तिलाफ़ न हूंदो से संगत जूं शाख़ूं ऐं मेंबर थी सघनि थियूं। संगत ऐं शाख़ुनि ऐं मेंबरनि थियण खां पोइ संदन अलॻि नालो ऐं सुञाणप ख़तमु तसवुरु कई वेंदी। उन्हनि अदबी संगतुनि खे सिंध संगत जे मेंबर थियण लाइ सिंध संगत जी कारोबारी कमेटीअ खे अहिड़ी दरख़्वास्त करणी पवंदी। सिंध संगत सां इलाहाक़ या मेंबरीअ लाइ शाख़ जी कारोबारी कमेटीअ जो ठहराउ हुअणु ज़रूरी आहे। दरख़्वास्त सिंध संगत सेक्रेटरी जनरल ॾांहुं मुखातिब थियल हूंदी ऐं उन सां मथीं पेटी फ़िक्रे मुताबिक़ ठहराउ जी कापी, शाख़ुनि जे उहिदेदारनि जा नाला, मेंबरनि जी फ़हरिस्त, ठहराउनि समेत मेंबरशिप फारमनि जा काउंटर फाइल वग़ैरह शामिल हूंदा। नंबर 1 सिंध संगत जो मेंबर उहो थी सघे थो जेको अदीब हुजे ऐं सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जी वाक़फ़ियत रखंदो हुजे। 2 संगत जो मेंबर या उहिदेदार कंहिं ॿी तंज़ीम जो मेंबर तोड़े उहिदेदार थी सघंदो पर कंहिं सियासी तंज़ीम जो उहिदेदार न थी सघंदो। 3 घटि में घटि कचे मेंबर तौरु 6 महीना शाख़ जी गॾिजाणियुनि में शरीक थियो हुजे, उन बाद हू अज़ ख़ुदि मुस्तक़िल मेंबर जा हक़ हासिल करे सघंदो। नोट हीअ शर्त अदबी तौरु मञियल ऐं जदीद अदब जे लाड़नि जे ॼाणू अदीब सां लागू न हूंदो। 6 मरकज़ी उहिदे ते बीहण लाइ मयार। नंबर 1 सिंध संगत जे मरकज़ी उहिदे जे उम्मीदवार लाइ लाज़मी हूंदो त उहो अदबी हल्कनि में ॼातल सुञातल जदीद अदबी लाड़नि खां वाक़िफ़ ऐं हमअसर ॿोलियुनि जे अदब बाबति ॼाण रखंदड़ हूंदो। नंबर 2 हिन जी सिंधी अदबी संगत सां घटि में घटि 5 साल वाबस्तगी रही हुजे। 7 सालियानी फीस सिंध संगत जी हर शाख़ खे हर साल 200 रुपया सालियानी फ़ी तौरु ॾियणा पवंदा। 8 कारोबारी साल सिंध संगत जो कारोबारी साल 1 जनवरी खां 31 डिसंबर ताईं हूंदो।
9 सिंध संगत काउंसल। अलिफ मरकज़ी उहिदेदार ऐं जुदा जुदा शाख़ुनि जे एवज़ियुनि वारे मेड़ खे सिंध काउंसल कोठियो वेंदो ऐं उहे एवज़ी सिंध संगत काउंसल जा मेंबर कोठिया वेंदा। बे सिंध संगत जे हर शाख खे सालियाने आम मेड़ लाइ सिंध संगत खे 200 रुपया एवज़ी या डेलीगेशन फ़ी सालियाने फ़ी 300 रुपयनि सां गॾु ॾियणा पवंदा। 10 सिंध संगत काउंसल जो सालियानो मेड़। अलिफ सिंध संगत काउंसल जो सालियानो मेड़ हर साल डिसंबर महीने में कोठायो वेंदो। कन गैर रवाजी हालतुनि सबबि कारोबारी कमेटी उहो अरसो वधाए सघे थी। बे काउंसल जे सालियाने मेड़ में हेठियूं कारोबार हलायो वेंदो। नंबर 1 काउंसल जे गुज़िरियल मेड़ जो कारोबार बहाल करणु। 2 सिंध संगत जे गुज़िरियल साल जे अदबी ऐं तंज़ीमी कारकर्दगी ऐं सूरत हाल जी रिपोर्ट ऐं ऑडिटर जो तपासियल हिसाब किताब बहाल करणु। 3 सिंध संगत लाइ हेठियां मरकज़ी उहिदेदार चूंडणु। उहे उहिदेदार तेसीं पंहिंजो उहिदो संभालींदा रहंदा जेसीं संदन जाइ ते नवां उहिदेदार चूंडिजी न अचनि। उहे उहिदेदार हर ॿिए साल चूंडिबा। नंबर 1 सेक्रेटरी जनरल। 2 जॉइंट सेक्रेटरी। 3 औरत जॉइंट सेक्रेटरी। 4 खजानची। 5 ऑडिटर। सेक्रेटरी जनरल वटि प्रेस सेक्रेटरी मुक़ररु करणु तोरे हटाइण जा बि अख़्तियार हूंदा ऐं प्रेस तर्जुमान जी मुक़ररी वारे मुदे खे आईनी उहिदे वारी हैसियत हासिलु हूंदी। 4 जोड़जक जे क़ाइदनि ऐं कानूननि में दुरुस्तियुनि फेरफार सुधारनि ऐं वाधारनि ते वीचार करणु ऐं ज़रूरत मूजिबि नवां क़ाइदा ऐं कानून जोड़णु। 5 ॿियो को कमुकार जो अॻु एजेंडा में ॼाणायल हूंदो। 6 ॿियो को बि मामिलो जेको सदर जे इजाज़त सां एजेंडा ते रखियो वेंदो। 11 काउंसल जे मेड़नि में मेंबरनि जो घुर्बल लाज़मी तादाद। काउंसल जे आम मेड़ जे कारोबार हलाइण लाइ मेंबरनि जो घुर्बल लाज़मी तादाद कुल मेंबरनि जो 1 3 या 50 मेंबर ॿिन्ही हालतुनि में जेको अदद घटि हूंदो थींदो। जेकॾहिं आम मेड़ में उहो घुर्बल तादाद मौजूदु न थी सघियो त उहो मुलतवी कयो वेंदो। मुलतवी थियल मेड़ जे कारोबार हलाइण लाइ मेंबरनि जी लाज़मी घुर्बल तादाद जी ज़रूरत न रहंदी, पर उन ई मेड़ में फ़क़ति उहो कारोबार हली सघंदो जो अॻिए मेड़ जे एजेंडा में ॼाणायल हूंदो। 12 सिंध संगत जी कारोबारी कमेटी। अलिफ सिंध संगत जे कारोबारी कमेटीअ जे मेंबरनि जो मुक़ररु तादाद न हूंदो ऐं उहो हेठीं रीति हूंदो। 1 सिंध संगत जा उहिदेदार। 2 ज़िलई राब्ता सेक्रेटरी। 3 हर शाख जो सेक्रेटरी। बे सिंध संगत जे कारोबारी कमेटीअ जो मेड़ 4 महीननि में 1 दफ़ो ज़रूरु कोठाइणो पवंदो। वधीक मेड़ केतिरा बि थी सघनि था। उहे मेड़ सहूलियत पटांदड़ वक़्त ब वक़्त सिंध जे जुदा जुदा हिसनि में थियणु खपनि। बे सिंध संगत जे कारोबारी कमेटीअ जे मेड़ लाइ मेंबरनि जो लाज़मी घुर्बल तादाद कुल मेंबरनि जो 3 हिसो हूंदो। 13 बेएतमादीअ जे रिथ ऐं ख़ाली जायूं भरणु। अलिफ मरकज़ी उहिदेदार जेको कारोबारी कमेटीअ जो बि मेंबर आहे ख़िलाफ़ बेएतमादीअ जी रिथ रुगो सिंध संगत काउंसल आॾो ई अची सघंदी। अहिड़ी रिथ जो अॻुवाट इतला वास्तेदार उहिदेदार या मेंबर ऐं सिंध संगत काउंसल खे 1 महीनो अॻुवाट ॾियणु ज़रूरी थींदो। वास्तेदार उहिदेदार या मेंबर खे संगत काउंसल आॾो रूबरू या लिखत में सफ़ाई पेश करण जो हक़ हूंदो। अहिड़ी रिथ जी मंज़ूरीअ लाइ सिंध संगत काउंसल जे कुल मेंबरनि जो 2/3 अक्सरियत जो वोट ज़रूरी हूंदो। बेएतमादीअ जी रिथ या इस्तीफ़ा या बुनियादी मेंबरीअ जे ख़ात्मे सबबि या कंहिं ॿिए सबब जे करे मरकज़ी उहिदेदार जे ख़ाली थियल जाइ सिंध संगत काउंसल जे मेड़ ताईं आर्ज़ी तौर ते भरण जो अख़्तियार मरकज़ी कारोबारी कमेटीअ खे हूंदो। 14 अख़्तियारियूं ऐं जवाबदारियूं। अलिफ कारोबारी कमेटी। सिंध संगत जो नंबर 1 सिंध संगत जो समूरो कारोबार हलाइणु। 2 सिंध संगत जूं सभु अख़्तियारियूं अमल में आणणु। 3 नयुनि शाख़ुनि खे इलाहक़ ॾियणु या रद्द करणु। बे सेक्रेटरी जनरल। 1 सिंध संगत जो आइनी ऐं तंज़ीमी सरबराह हूंदो। 2 सिंध संगत तरफ़ां समूरी लिख पढ़ करणु ऐं सिंध खां ॿाहिरि जे अदबी तंज़ीमुनि सां राब्ता रखणु ऐं उन्हनि सां लिख पढ़ करणु। 3 सिंध संगत काउंसल ऐं कारोबारी कमेटीअ जे मेड़नि जूं कारवायूं दर्ज ऐं बहाल कराइणु। 4 सिंध संगत काउंसल ऐं कारोबारी कमेटीअ जे मेड़नि लाइ मेंबरनि खे जोगा इतला ॾियणु। 5 सिंध संगत कारोबारी कमेटीअ तरफ़ां समूरो कारोबार हलाइणु। 6 सिंध संगत जो रिकॉर्ड रखणु
7 तनज़ीमी कमनि लाइ आर्ज़ी को बि मेंबर या कमेटी मुक़ररु करणु। 8 संगत जे कारकर्दगीअ मुतालिक़ मवाद पब्लिकेशन कमेटीअ जे हवाले करणु जेका 3 मेंबरनि सेक्रेटरी जनरल, जॉइंट सेक्रेटरी ऐं ख़ज़ानचीअ ते ॿधल हूंदी। 9 हंगामी तौर संगत जे फंड मां 10,000 रुपयनि ताईं ख़र्च करे सघे थो। ॿिए जॉइंट सेक्रेटरी। नंबर 1 सेक्रेटरी जनरल जे कारोबार ऐं कमकार में मदद ॾियणु। 2 सेक्रेटरी जनरल जी गैर हाज़िरीअ में संदसि अख़्तियारियूं ऐं जवाबदारियूं संभालणु। ॿिए अलिफ़ औरत जॉइंट सेक्रेटरी। सिंध संगत जे आइन मूजिबि संगत जी मरकज़ी उहिदनि ते कंहिं बि औरत मेंबर खे बीहण जो हक़ु आहे, जेको हक़ु का बि औरत मेंबर इस्तेमालु करे सघे थी। 2 आइन जे फ़िक्रे 14 जी 8 मूजिबि ख़वातीन शाख़ुनि लाइ शाख़ूं राब्ता सेक्रेटरीअ जे चूंड जी शिक मौजूदु आहे। उन करे सिंधी औरत अदीबनि लाइ औरत जो जॉइंट सेक्रेटरीअ जे धार पोस्ट रखी वञे थी। 3 औरत जॉइंट सेक्रेटरीअ जी चूंड मरकज़ी सिंध काउंसिल जे सालियाने इजलास में ॿियनि मरकज़ी उहिदेदारनि वांगुरु साॻिए तरीक़ेकार मूजिबि थींदी। 4 ख़वातीन जॉइंट सेक्रेटरीअ खे आइन जे फ़िक्रे 14 ॿिए वारा साॻिया अख़्तियार हासिलु हूंदा। सेक्रेटरी जनरल खे कारोबार ऐं कमकार में मदद ॾियणु। सेक्रेटरी जनरल जी गैर हाज़िरीअ में संदसि अख़्तियारियूं ऐं जवाबदारियूं संभालणु। पे ख़ज़ानची सिंध संगत जो माली हिसाब किताब रखणु। 2 सिंध सेक्रेटरी जनरल मारिफत सिंध संगत जे शाख़ुनि खां सालियानो ऐं ॿियूं फ़ियूं वसूल करे रसीदूं जारी करणु। 3 सिंध संगत जो सालियानो हिसाब किताब मरकज़ी ऑडिटर खां तपास कराइणु ऐं कारोबारी कमेटीअ जे उन मेड़ में पेश करणु जंहिंमें कारोबारी कमेटीअ जी रिपोर्ट बहाल कई वञे। पे ऑडिटर सिंध संगत जो हिसाब किताब तपासणु ऐं उन जी तस्दीक करणु। ते ज़िलई राब्ता सेक्रेटरी ऐं उन जा अख़्तियार। 1 हर ज़िले में मौजूदु संगत जूं शाख़ूं मरकज़ी चूंड वक़्तु पंहिंजे वास्तेदार काउंसलरनि जिन में शाख़ुनि जा सेक्रेटरी बि हूंदा ज़रिए ज़िले राब्ता सेक्रेटरी चूंडींदियूं। मरकज़ी चूंड वक़्तु कंहिं ज़िले जो राब्ता सेक्रेटरी कनि सबबनि जे करे न चूंडजण जी सूरत में उन जी चूंडियल मरकज़ी उहिदेदारनि या संदन नुमाइंदे जी मौजूदगीअ में ज़िले जूं शाख़ूं पंहिंजे काउंसलरनि वसीले चूंडींदियूं। 2 ज़िलई राब्ता सेक्रेटरी मरकज़ी कारोबारी कमेटीअ ऐं सिंध संगत काउंसिल जा मेंबर हूंदा, पर मरकज़ी चूंडुनि में वोट न करे सघंदा। 3 शाख़ुनि जूं रिपोर्टूं सालियानो फ़ियूं ऐं बकायाऊं वठी मरकज़ खे मोकिलींदा। 4 मरकज़ ऐं शाख़ुनि जे विच में राब्ते जो कमु कंदा। 5 शाख़ुनि जूं चूंडूं मरकज़ जे मशूरे सां कराईंदा। 6 ज़िला राब्ता सेक्रेटरीअ खे तनज़ीमी कम लाइ ज़िले जी हर शाख़ सालियानो 50 रुपया ॾींदी। 7 ख़वातीन शाख़ुनि लाइ धार ख़ातून राब्ता सेक्रेटरीअ जी चूंड थींदी, जंहिंखे वोट फ़क़ति ख़वातीन शाख़ुनि जूं काउंसलर ॾींदियूं। 15 सिंध संगत जा पैसा ऐं ॾेती लेती। अलिफ़ सिंध संगत जा पैसा कंहिं बि बैंक में रखिया वेंदा। बैंक में खातो सिंध संगत जे नाले सां रहंदो। ॿई उहिदेदार अकाउंट खोले रक़म कढाए सघंदा। सिंध संगत जा फंड मथियनि मक़सदनि लाइ ई ख़र्च थींदा। सिंध संगत जे ख़र्च जी मंज़ूरीअ जो अख़्तियार कारोबारी कमेटीअ खे हूंदो, पर ज़रूरी तकड़ियुनि हंगामी हालतुनि में सेक्रेटरी जनरल हिकु वक़्तु 10,000 रुपया बिना अॻुवाट मंज़ूरीअ जे ख़र्च करे सघंदो, पर खेसि उहो ख़र्च कारोबारी कमेटीअ जे मेड़ में मंज़ूर कराइणो पवंदो। पब्लिकेशन ऐं लिख पढ़ जो ख़र्च उन ई शर्त खां आजो रहंदो, छाकाणि त पब्लिकेशन ते सीड़ायल रक़म बतौर ख़र्च न पर सीड़प तौरु इस्तेमालु थींदी, जेका विकिरे बाद वसूल थींदी। सीड़प वारी घुर्बल रक़म कारोबारी कमेटीअ खां मंज़ूर कराई वेंदी ऐं ॾेती लेती नफ़े नुक़सान जो हिसाब किताब कारोबारी कमेटीअ जे अॻियां रखियो वेंदो। मेड़नि लाइ इतला। 16 अलिफ़ सिंध संगत काउंसिल जे आम मेड़नि लाइ इतला टपाल SMS ईमेल तोड़े ज़िले राब्ता सेक्रेटरियुनि मार्फत ऐं ॿिए कंहिं मुनासिब तरीक़े सां ॾिनो वेंदो ऐं अख़बार में ऐलान बि कयो वेंदो। उहो ऐलान घटि में घटि महीनो अॻु कयो वेंदो। कारोबारी कमेटीअ जे मेड़ जो इतला टपाल
SMS ईमेल तोड़े ज़िले राब्ता सेक्रेटरियुनि मार्फत ऐं ॿिए कंहिं मुनासिब वसीले ज़रिए ॾिनो वेंदो। उन मेड़ लाइ घटि में घटि 2 हफ़्ता अॻुवाट इतलाह ॾियणु ज़रूरी थींदो। 17 लिखत में तलब। अलिफ़ कंहिं ख़ासि ॻाल्हि लाइ सिंध संगत काउंसिल जे मेंबरनि जे चौथीं पती या 25 मेंबर ॿिन्हिनि हालतुनि में जेको अदद घटि हुजे लिखत में तलब करे सघनि था त सिंध संगत काउंसिल जो आम मेड़ कोठायो वञे। अहिड़ी घुर ते सेक्रेटरी जनरल उहो मेड़ 6 हफ़्तनि अंदरि कोठाइण लाइ ॿधल रहंदो। सेक्रेटरी जनरल तरफ़ां मेड़ न कोठाइण सबबि उहे मेंबर मेड़ कोठाइण लाइ मिजाज़ हूंदा। ॿिए सिंध संगत कारोबारी कमेटीअ जे मेड़ कोठाइण लाइ जेकॾहिं कारोबारी कमेटीअ जे 10 मेंबरनि तरफ़ां लिखत में घुर अचे त सेक्रेटरी जनरल उहो मेड़ 3 हफ़्तनि में कोठाइण लाइ ॿधल रहंदो। ॿिए अहिड़नि मेड़नि में रुॻो उहो कारोबार हलंदो जंहिंजी लिखत में घुर कयल हूंदी। 18 सर्कुलर रस्ते राया वठणु। कंहिं बि ॻाल्हि लाइ कारोबारी कमेटीअ जो मेड़ कोठाइणु ज़रूरी न सम्झी सेक्रेटरी जनरल उन जी निस्बत लाइ मेंबरनि खां सर्कुलर या टपाल रस्ते हासिल करे सघे थो ऐं सादी अक्सरियत जी राय पटरांदड़ अमल करे सघे थो। 19 मेड़नि जी सदारत। सिंध काउंसिल कारोबारी कमेटी ऐं सब कमेटीअ जे मेड़नि जी सदारत सिंध संगत काउंसिल या मरकज़ी कारोबारी कमेटीअ जो को बि मेंबर कंदो। वोटनि जी हिक जेतिराईअ जी हालति में खेसि फ़ैसिले वारे वोट कास्टिंग वोट इस्तेमालु करण जो हक़ हूंदो। 20 नंढियूं कमेटियूं मुक़ररु करणु। सिंध संगत कारोबारी कमेटी वक़्त ब वक़्तु मुख़्तलिफ़ मक़सदनि लाइ नंढियूं कमेटियूं मुक़ररु करे उन्हनि खे के जवाबदारियूं सौंपे सघे थी। 21 जोड़ जक में दुरुस्तियूं। सिंध संगत जे जोड़ जक में दुरुस्तियूं ऐं फेरियूं फारियूं सिंध संगत जे सालियाने आम मेड़ में थी सघनि थियूं। उहे दुरुस्तियूं ऐं फेरियूं फारियूं तॾहिं बहाल सम्झण में ईंदियूं जॾहिं मेड़ में हाज़िर थियल कुल मेंबरनि मां 2-3 मेंबर घटि में घटि 75 मेंबर ॿिन्ही हालतुनि में जेको तादादु घटि हूंदो दुरुस्तियुनि में फेरियुनि फारियुनि जे फ़ाइदे में वोट कंदा। सिंधी संगत जा पेटी क़ाइदा मक़ामी शाखुनि लाइ 13 डिसंबर 1998 ईस्वी ताईं दुरुस्त थियल। नंबर 1 नालो। हिननि क़ाइदनि जो नालो सिंध संगत जा 13 डिसंबर 1998 ईस्वी वारा ई क़ाइदा मक़ामी शाखुनि लाइ हूंदा। 2 अमल में अचणु। ही पेटी क़ाइदा 9 नवंबर 1996 ईस्वी खां वठी अमल में ईंदा ऐं हर मक़ामी शाख सां लागू थींदा। 3 मेंबरशिप। सिंध संगत जे मतनि मक़सदनि ऐं घुर्बल मयारनि आइन जे फ़िक्रे 2 में मौजूद सां इतफ़ाक़ रखंदड़ को बि शख़्स कंहिं बि मक़ामी शाख जे कारोबारी कमेटीअ खां सिंध संगत जे मुक़ररु कयल फारम ते ॾिसो ज़मीमो 1 दरख़्वास्त सां गॾु मुक़ररु फ़ी ॾेई मेंबर थी सघे थो। 4 मक़ामी शाख। अलिफ़ कंहिं बि ॻोठ या शहर जा 7 या उन खां वधीक सिंध संगत जे मतनि मक़सदनि ऐं मयारनि सां इतफ़ाक़ रखंदड़ अदीब सिंध संगत सेक्रेटरी जनरल खां मंज़ूरी वठी शाख क़ाइमु करे सघनि था पर उन शाख जो बाक़ाइदे इलाहाक जोड़ जक जे फ़िक्रे 5 हेठि मरकज़ी कारोबारी कमेटी कंदी। ॿिए कंहिं बि शहर ॻोठ या इदारे जूं 7 या उन खां वधीक संगत जे मतनि मक़सदनि ऐं मयारनि सां मुतफ़िक़ ख़वातीन मथे ॼाणायल फ़िक्रे वारे तरीक़े सां शहर ॻोठ या इदारे में ख़वातीन शाख क़ाइमु करे सघनि थियूं। ॿिए का बि नई शाख सिंध संगत खां इजाज़त वठण बाद घटि में घटि 6 महीना कमु करण खां पोइ पके इलाइक़े लाइ दरख़्वास्त ॾेई सघंदी। ॿिए उन नई शाख जा नुमाइंदा मरकज़ी कारोबारी कमेटीअ जे घटि में घटि 2 इजलासनि में मेंबर तौरु शिरकत कंदा त जीअं उहे संगत जे कारवहिंवार खे सम्झी सघनि। ॿिए 6 महीननि वारो शर्त अहिड़ियुनि नयुनि शाखुनि सां लागू न थींदो जेके अॻु क़ाइमु हुयूं पर गैर सरगर्म रहण या आइनी ज़रूरतुनि पूरियूं न करण सबबि ख़तमु कयूं वयूं हुयूं। अहिड़ियुनि शाखुनि जा मेंबर अदीब शाख जो इलाक़ ख़तमु थियण वारे ॾींहं खां 1 साल अंदरि रुजू कंदा त बहालीअ जे ज़िमरे में ईंदा ऐं दरख़्वास्त ॾेई पंहिंजी शाख मरकज़ी कारोबारी कमेटीअ खां बहाल कराए सघनि था। 2 अहिड़ियुनि शाखुनि जो इलाक़ पाण मुरादो ख़तमु थी वेंदो जेके लगातार कारोबारी कमेटीअ जे 3 इजलासनि में शिरकत न कंदियूं। 3 अहिड़ियुनि शाखुनि जो इलाक़ पाण मुरादो ख़तमु थी वेंदो जंहिंजा नुमाइंदा 2 सिंध संगत काउंसिल इजलासनि में लगातार शिरकत न कंदा। 5 मता ऐं मक़सद।
मक़ामी शाखुनि जा मता ऐं मक़सद साॻिया सिंध संगत वारा हूंदा। 6 उहिदेदार, मक़ामी शाख जा 4 उहिदेदार हूंदा, हिकु सेक्रेटरी, ॿियो जॉइंट सेक्रेटरी, 3 ख़ज़ानची, 4 ऑडिटर। 7 कारोबारी कमेटी, मक़ामी कारोबारी कमेटीअ जे मेंबरनि जो तादादु घटि में घटि 5 या कुल मेंबरनि जो 1/3 हिसो हूंदो, ॿिन्ही हालतुनि में जेको वधीक हुजे। शाख जा समूरा उहिदेदार कारोबारी कमेटीअ जा मेंबर हूंदा। सिंध संगत जे काउंसल ते हिकु काउंसलर चूंडजण जो अख़्तियार शाख जे जनरल बॉडीअ खे हूंदो, जंहिंजो मुदो 1 साल हूंदो। 8 आम मेड़, मक़ामी शाख जा कुल मेंबर आम मेड़ ठाहींदा, जंहिंखे शाख जे उहिदेदारनि कारोबारी कमेटीअ जे मेंबरनि ऐं काउंसलरनि चूंडण जो अख़्तियार हूंदो। 9 मेंबरशिप जो ख़ात्मो ऐं बदिली। अलिफ़, हेठियनि सबबनि जे करे मेंबरशिप ख़तमु थी वेंदी। जेकॾहिं को बि मेंबर 6 महीननि ताईं फ़ी न ॾियण सां गॾु 6 महीननि ताईं बिना कंहिं इतलाह जे गॾिजाणीअ में शरीक न थींदो या ॿिन्ही मां का बि हिकु कोताही कंदो त संदसि मेंबरशिप ख़ारिज थी वेंदी। बिना नोटिस जे मेंबरशिप ख़ारिज करण जो अख़्तियार शाख जे कारोबारी कमेटीअ खे हूंदो, पर मेंबरशिप ख़तमु थियण खां पोइ 3 महीननि अंदरि अॻियुनि बक़ाया ऐं मायार वधाइण जी दरख़्वास्त ॾियण ताईं माहवार फ़ी अदा करण सां उहो शख़्स मेंबर थी सघे थो। अहिड़ी दरख़्वास्त क़बूल या रद्द करण जो अख़्तियार शाख जे मर्ज़ीअ या वीचार डिस्क्रिएशन ते छॾियल हूंदो। ख़तमु थियल मेंबरशिप सालियानी चूंड खां अॻु बहाल न थी सघंदी। शाख में चूंड खां अॻु बहाल न थी सघंदी। शाख में चूंडनि खां नई मेंबरशिप 1 महीनो अॻु ताईं थी सघे थी। 2 मेंबरशिप जी मुंतकिली, मुअत्तली, इस्तीफ़ाउनि जी बहाली। जेकॾहिं मक़ामी शाख जी कारोबारी कमेटी उन नतीजे ते पहुचे थी त संदसि को मेंबर तक़रीर, तहरीर या अमल सां संगत जे मफ़ादनि ऐं आईन ख़िलाफ़ कुझु करे रहियो आहे त संदसि मेंबरशिप मुअत्तल करे समूरी रिपोर्ट लाॻापो रखंदड़ मवाद संगत सिंध संगत ॾांहुं मोकिलींदी। सेक्रेटरी जनरल उन मेंबर खां वज़ाहती बयान ज़बानी या लिखत में या ॿिन्ही तरीक़नि सां वठण बाद उन फ़ैसिले खे रद्द या बहाल कंदो। अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ अपील ॿुधण जो हक़ु रुॻो मरकज़ी कारोबारी कमेटीअ खे हूंदो। ॿिए, कंहिं बि मक़ामी शाख जे मेंबर जो पंहिंजे शाख जे हदुनि मां लॾे वञण सबबि संदसि मेंबरशिप पाण हरतो लॾे वञण वारी शाख ॾांहुं मुंतक़िल थी वेंदी, पर खेसि पहिरीं शाख खां बेबाक़ीअ जो सर्टिफिकेट पेश करणो पवंदो। 9 इख़्तिलाफ़, कंहिं बि मेंबर या मेंबरनि में तनज़ीमी मामलनि ते इख़्तिलाफ़ या तकरार जी हालत में लिखत में शिकायत मिलण ते सेक्रेटरी जनरल सिंध संगत नंढी कमेटी मुक़ररु करे उन मामले खे हल कराईंदो, जो आख़िरी फ़ैसिलो हूंदो। 11 मक़ामी शाखुनि जा फंड। अलिफ़, मक़ामी शाख हेठीअ तरह पंहिंजा फंड क़ाइमु कंदी। 1 दाख़िला फ़ी 50 रुपया। 2 माहवार फ़ी 30 रुपया। 3 सरकारी, नीम सरकारी, ख़ानगी इदारनि, जमातुनि ऐं फ़र्दनि खां गैर मशरूत इमदादूं ऐं अतिया वठण सां बशर्ते कि अहिड़े तरीक़े वरितल रक़म जो 15% लाज़मी तरह सिंध संगत खे ॾिनो वञे। 4 सकाफ़ती ऐं अदबी नुमाइंदनि ऐं मेड़नि कोठाइण सां बे मक़ामी शाखुनि जा पैसा सिंध संगत जा मक़सद माण लाइ ई ख़र्च कया वेंदा। ॿिए, उहे पैसा कंहिं वेझी बैंक या पोस्ट ऑफिस में, जंहिंजो फ़ैसिलो शाख जी कारोबारी कमेटी कंदी, रखिया वेंदा ऐं ख़ज़ानची ऐं सेक्रेटरी गॾु बैंक पोस्ट ऑफिस सां वहिंवार कंदा। सेक्रेटरीअ जी गैर हाज़िरीअ में जॉइंट सेक्रेटरी उहे अख़्तियार इस्तेमालु कंदो। 12 शाख जो ख़ात्मो। 1 जेकॾहिं कंहिं मक़ामी शाख जे मेंबरनि जो तादादु 7 खां घटि रहिजी वञे त उहा शाख पिणु हरतो ख़तमु थी वेंदी ऐं उन जी मिल्कियत ऐं रिकॉर्ड सिंध संगत पंहिंजे तहवील में वठंदी। जेकॾहिं उते ॿी शाख क़ाइमु न थी सघी त उहे पैसा ऐं मिल्कियत सिंध संगत पंहिंजे तौरु ख़र्च करण जी मिजाज़ हूंदी। 2 जेका शाख 6 महीना सरगर्म न रही ऐं पंहिंजे कारकर्दगीअ जी रिपोर्ट लाॻीतो 6 महीननि ताईं मोकिले न सघी त उन जे इलाक़े जे ख़ात्मे जो सवाल ईंदड़ कारोबारी कमेटीअ जे मेड़ में रखियो वेंदो, जंहिंजे फ़ैसिले ख़िलाफ़ का बि अपील न थींदी। 3 जेका बि शाख 2 सालनि ताईं लाॻीतो सालियानी फ़ी अदा न कंदी, उन जो इलाक़ो ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वियल सम्झो वेंदो। 4
फ़िक्रे 12 हेठि ख़तमु थियल का बि शाख या उन जो मेंबर सिंध संगत जो नालो इस्तेमालु न करे सघंदो ऐं जे कंदी या कंदो त मथसि क़ाइदे जी कारवाई कई वेंदी, जंहिं लाइ उन कोर्ट खे अमल जो इख़्तियार हूंदो जंहिंजे हदुनि अंदरि मर्कज़ी ऑफिस वाक़िअ हूंदी। ॿी कंहिं मुक़दमे बाज़ीअ जे सूरत में अहिड़ी ई कोर्ट खे समाज जो अख़्तियार हूंदो। 13 जोड़जक लाॻापो मक़ामी शाख़ुनि जे उहिदेदारनि, कारोबारी कमेटीअ ऐं आम मेड़ जे फ़र्ज़नि ऐं अख़्तियारनि, अमलनि ऐं तरीक़ेकार बाबति या ॿियनि ॾसनि में जंहिंजे हिननि पेटी कानूननि में ख़ासि मौजूदात कान आहे तन सां सिंध संगत जी जोड़जक जा वास्तेदार फ़िक्रा लागू हूंदा। सिंध संगत जा पेटी क़ाइदा चूंड बाबति। नंबर 1, हिननि क़ाइदनि जो नालो सिंध संगत वारा पेटी क़ाइदा चूंडनि बाबति हूंदो। नंबर 2, ही क़ाइदा नए सिर 13 डिसंबर 1998 खां वठी लागू थींदा। 3, सिंध संगत जे उहिदेदारनि जी चूंड हर ॿिए सालियाने आम मेड़ में थींदी। अहिड़े मेड़ जी गरजाणीअ जे इतलाह सां गॾु वोटरनि जी फ़हिरिस्त में मोकिली वेंदी। 4, अहिड़े सालियाने आम मेड़ खां अॻु कारोबारी कमेटी हिकु मर्कज़ी चूंड कमेटी तश्कील ॾींदी जा 3 ॼणनि ते मुश्तमिल हूंदी, जिन में हिकु उन जो प्रिज़ाइडिंग ऑफिसर हूंदो जो उन जो सरबराह बि हूंदो। उन कमेटी सारो चूंड जो कारोबार हलाईंदी उहा कमेटी सारो चूंड जो कारोबार हलाईंदी। उन जो हिकु मेंबर सेक्रेटरीअ जा फ़राइज़ अदा कंदो। 5, मर्कज़ी चूंडनि लाइ कमेटीअ जे सरबराह ऐं मेंबर साॻिए शहर जा हूंदा। 6, चूंड कमेटी नामज़दगीअ जे फारमनि जी वसूलीअ, चकास, नालनि जी पधिराई ऐं दस्तबरदारीअ वग़ैरह लाइ तारीख़ूं ऐं वक़्तु मुक़ररु कंदी, पर उहो शेड्यूल या वक़्त जो विचोर इलेक्शन खां 15 ॾींहं अॻु ताईं हुअणु घुरिजे, जंहिंमें वोटरनि ॾांहुं आख़िरी फ़हिरिस्त उम्मीदवारनि जे मोकिलण बि शामिलु आहे। काउंसलरनि जूं हतमी लिस्टूं महीनो अॻु पधिरियूं थी शाख़ुनि ताईं पहुचणु घुरिजनि ऐं चूंड ताईं उन में का बि तब्दीली या वाधारो न थियणु घुरिजे। 7, हर उम्मीदवार पंहिंजी नामज़दगीअ जो इतलाउ प्रिज़ाइडिंग ऑफिसर ॾांहुं रजिस्टर्ड टपाल रस्ते या चूंड कमेटीअ जे सेक्रेटरीअ खे हथो हथ ॾेई रसीद वठण सां पेश करे सघे थो। 8, कंहिं हिकु मर्कज़ जे उहिदे लाइ तजवीज़ या ताईद कंदड़ ॿिए उम्मीदवार खे साॻिए उहिदे लाइ तजवीज़ या ताईद करे न सघंदो। 9, काउंसलरनि जी हतमी लिस्ट जारी थियण खां पोइ नालनि में का बि फेरफार न थींदी, सवाइ मौत जहिड़ी सूरत हाल लागू थियण जे। हर उम्मीदवार जी नामज़दगी को बि काउंसलर तजवीज़ करे सघे थो ऐं को बि हिकु काउंसलर उन जी ताईद कंदो। उहो काउंसलर कंहिं बि शाख जो थी सघे थो, पर उम्मीदवार ऐं तजवीज़ ऐं ताईद कंदड़ काउंसलर लाइ लाज़मी आहे त उनखे पंहिंजी शाख जो सेक्रेटरी मेंबरशिप ऐं बाक़ीअ जो सर्टिफिकेट ॾींदो। उम्मीदवार खे पंहिंजी क़बूलियत लिखणी पवंदी। अहिड़ो मुक़ररु नामज़दगीअ जो फार्म मुनासिब तादाद में चूंड कमेटी हर शाख ॾांहुं मेड़ जी नोटिस सां गॾु मोकिले ॾींदी। 10, मर्कज़ी उहिदे लाइ उम्मीदवार जी नामज़दगी फ़ी 500 रुपया ऐं ज़िले राब्ता सेक्रेटरीअ लाइ 300 रुपया हूंदी। 11, को बि मेंबर जंहिं ॾांहुं शाख जी माहवार फ़ी 3 महीननि जी बक़ाया रहियल आहे सो उम्मीदवार बीही न सघंदो, न नालो तजवीज़ करे सघंदो ऐं न ई ताईद करे सघंदो, न ई वोट ॾियण जो मिजाज़ हूंदो। उन करे नामज़दगीअ जे फारम सां उम्मीदवार तजवीज़ कंदड़ ताईद कंदड़ जी बेबाकीअ जो सर्टिफिकेट पेश करण जी सूरत में वोट जो हक़ इस्तेमालु करण जी इजाज़त ॾेई सघे थो। 12, मर्कज़ी चूंडुनि में नामज़दगी फारम रद्द थियण जी सूरत में 2 ॾींहंनि अंदरि चूंड कमेटीअ वटि अपील करे सघिबी। नोट, मर्कज़ी चूंड में शाख जे काउंसलरनि खे सालियाने इलाहाक ऐं डेलीगेशन फ़ी जे अदायगीअ खां पोइ मर्कज़ी ख़ज़ानची सेक्रेटरी जनरल खां बेबाकीअ जो सर्टिफिकेट वठिणो पवंदो। उन खां पोइ उन जी शाख जा काउंसलर वोट ॾियण जा मिजाज़ हूंदा। काउंसलरनि जे वोट ॾियण वक़्तु संगत सुञाणप कार्ड ॾेखारणु लाज़मी हूंदो। 13, उम्मीदवारीअ तां दस्तबरदारी बि लिखत में फ़िक्रे 6 मूजिबि पेश कई वेंदी।
दस्तबरदारीअ बाद बाक़ी बचियल उम्मीदवारनि जी फ़हिरिस्त वोटरनि ॾांहुं टपाल रस्ते मोकिली वेंदी ऐं पिणु अख़बार रस्ते पधिरी कई वेंदी। 14 चूंडूं ॻुझियूं ऐं बैलेट पेपर रस्ते करायूं वेंदियूं। मुक़ररु बैलेट पेपर प्रिज़ाइडिंग ऑफिसर पंहिंजे सहीअ सां ऐं काउंसलर फाइल ते ऐं काउंटर फाइल ते वोटर जी सही वठण खां पोइ जारी कंदो। हर बैलेट पेपर जे पोयां प्रिज़ाइडिंग ऑफिसर पंहिंजी मोहर हणंदो ऐं सही विझंदो। बैलेट पेपर छपराया, साइकिलो स्टाइल कराया या फ़ोटो स्टेट कराया वेंदा, पर थोरी तादाद हुजण जे सूरत में चूंड कमेटी उहे हथनि सां कार्बन कापी रस्ते बि ठहिराए सघे थी। 15 एतराज़ ऐं इख़्तिलाफ़ वारनि वोटनि जी हालत में उन्हनि जो फ़ैसिलो प्रिज़ाइडिंग ऑफिसर कंदो, जो आख़िरी क़तई हूंदो। कंहिं बि ॿिनि या वधीक उम्मीदवारनि जे हिक जेतिरनि वोटनि खणण जी हालत में उन ई उम्मीदवार जी चूंड जो फ़ैसिलो कुणनि रस्ते कयो वेंदो या ॿिन्हिनि जी रज़ामंदीअ सां हिकु हथु खणण जी सूरत में कयो वेंदो। वोटनि जी ॻणप हाज़िर उम्मीदवारनि या संदनि एजेंटनि ऐं चूंड कमेटीअ जे मेंबरनि आॾो कई वेंदी ऐं चूंड जे विचूर वारनि शयुनि ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं हाज़िर उम्मीदवार सही कंदा। 16 चूंड जे फ़ैसिले ख़िलाफ़ कंहिं एतराज़ या अपील खे ॿुधण जो अख़्तियार रुॻो चूंड कमेटीअ खे हूंदो। जा अहिड़े मामले जो निबेरो चूंड बाद 2 महीननि अंदरि कंदी ऐं उहो आख़िरी क़तई फ़ैसिलो हूंदो। 17 चूंड कमेटीअ जो को बि रुकन, प्रिज़ाइडिंग ऑफिसर या सेक्रेटरी चूंड में उम्मीदवार बीहण जो मिजाज़ न हूंदो। बाक़ी शाख़ुनि जी चूंड सां बि मथियां क़ाइदा लागू रहंदा, पर हिकु मक़ामी शाख़ जी चूंड हर साल सालियाने आम बेड़ में थींदी। 2 शाख़ुनि जूं सालियानी चूंडूं हर सूरत में डिसंबर ऐं जनवरी महीननि में मुकमल करायूं वेंदियूं। 3 शाख़ुनि जी सालियानी चूंड कराइण जो इख़्तियार उन ज़िले जी राब्ता सेक्रेटरीअ खे हूंदो। संदसि या मर्कज़ जी इजाज़त खां सवाइ करायल चूंड खे तस्लीम न कयो वेंदो। राब्ता सेक्रेटरी न हुजण जी सूरत में मर्कज़ या संदसि पारां मुक़ररु कयल नुमाइंदो ई चूंडूं कराइण लाइ बाअख्तियार हूंदो। 4 चूंड सबबि कमेटी नामज़दगीअ खां दस्तबरदारी ऐं आख़िरी फ़हिरिस्त जे पधिराईअ लाइ वक़्त जो विचूर अहिड़े नमूने ठाहींदी जीअं चूंड खां घटि में घटि 3 ॾींहं अॻु उहो अमल पूरो थी वञे। 5 शाख़ जी नामज़दगी फारम फ़ी 50 रुपया हूंदी। नोट मर्कज़ तोड़े शाख़ुनि में नई चूंडियल बाडीअ खे अॻूणी बाडी समूरो रिकॉर्ड 1 महीने अंदरि मुंतक़िल करण लाइ पाबंद हूंदी। हाणे सिफ़े नंबर 28 खां 32 ताईं मुख़्तलिफ़ फारम आहिनि जन जो रिकॉर्ड करणु ऑडियो करणु ज़रूरी न आहे। उन्हनि फारमनि खे ॾिसण लाइ या उन्हनि जी तव्हांखे जॾहिं ज़रूरत पवे त उहे तव्हां आइन वठी या अलॻि उहे फारम मर्कज़ खां घुराए सघो था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सिंध सलामत, संगत सलामत।